में अचे तो सुबह जी नमाज पीसे रोजे वारा पढ़ी बैठा हामिद फकीर महेसर मजूब हो सामो पीसे रोजे वारे दे आयो हजरत पीसे रोजे धनी रदी अल्लाह ताला अन्हु के अर्ज करे तो हुते वायदो करे आयो ऐं हिते खामोश वेठो एक भेरो चई वरी चवण लगो मजूब हुत वायदो करे आयो हिते खामोश वेठो बार बार जॾहिं मजूब या ॻाल्हि कई पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो तू हाणे मूंखे घणो चयो हाणे वञो जेको पढ़ो घुमाइण वारो ऐलान करण वारो उनखे वञी चओ मजूब अर्ज करे तो क़िबला पढ़ो बि ॿियो कोन घुमाईंदो ऐलान बि तव्हांखे ई करणो पाण फरमायो न ऐलान असांखे करणो कोन्हे उन खां बाद में पाण मुराक़बे में हलिया विया इशराक जा नफ़िल पढ़ी फारिग थिया उन जाइ ते काज़ी अब्दुर रहमान मौजूद पीसे रोज़े वारे खे अर्ज करे तो क़िबला मजूब कहिड़े पासे ॾे इशारो पियो करे कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे पाण फरमायो त मजूब जो इशारो शायद खलीफ़े में अला रखे जे ख्वाब जे तरफ़ हो खलीफ़े में अला रखे ख्वाब ॾिठो मदीने वारे जी दरबार लगी पई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा हुजूर पंहिंजे हिकिड़े उम्मतीअ खे इरशाद फरमायो करीब करे वेठो फरमायो छो त हुजूर जे दरबार में हिकिड़ी ॻाल्हि निकिती त ख़ल्क़ जी हालत तमामु ख़राब थी रही माण्हुनि जा हालात तमामु बुरा आहिनि हर पासे ॾे बिदअतूं शुरू दीन इस्लाम जे खिलाफ ॻाल्हियूं हलनि पियूं कंहिं न कंहिं हिकिड़े खे इमामत जी दस्तार ॿुधाए उनखे ज़िम्मेदारी था ॾियूं त वञी दीन इस्लाम जी ख़िदमत करे रसूलुल्लाह जी शरीयत जी ख़ल्क़ में प्रचार करे पोइ हुजूर जे हिकिड़े उम्मतीअ खे दस्तार ॿधाइण जे लाइ हुजूर फरमायो हिनखे दस्तार करायूं था उन अर्ज़ कयो क़िबला ज़िम्मेदारी घणी एॾो वॾो ज़िम्मो केरु खणंदो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हांजो कमु आहे दावत पेश करणु तव्हांजो कमु आहे ख़ल्क़ खे सॾणु दावत ॾियणु जेकॾहिं आया तब ठीक जे न आया त तव्हांजे मथां का बि ज़मानत कान्हे बसि तव्हांखे दावत पेश करणी उन खां बाद में खलीफ़े में अल्लाह रखे के चयो वियो उठ तूं ऐलान कर पढ़ो घुमा खलीफ़े अर्ज़ कयो सही मां कीअं माज़रत करण लॻो ऐलान पढ़ो मां कीअं घुमायां या पढ़े जी वॾी ज़िम्मेदारी पर उते जवान जेके वेठा ॿिनि जवाननि खलीफ़े अल्लाह रखे के ॿाहुनि खां वरितो वठी करे मथे उनखे बिहारियो चुस उठ ऐलान कर त ही जवान जेके हुजूर दस्तार ॿधाई इन जे पुठियां जेको बि लॻंदो दुनिया आख़िरत में कामयाब थींदो खलीफ़े में आला रखे के ऐलान जे लाइ उथारियो वियो ऐलान कई खलीफ़ो जो सुॼा वेठो पाण फरमाईंदा 2-3 फुट खणी सम्झो या मीटर खलीफ़ो पंहिंजे बिस्तरे खां परे लॻो पियो हो पाण फरमायो मजूब जो इशारो उन जी तरफ़ हुयो हुजूर जे दरबार में इमामत विलायत जी पग ॿधाए दुनिया जे हिदायत जे लाइ जंहिंखे मोकिलियो वियो उहो को ॿियो कोन हो तव्हां असांजो मुर्शिद पी सही सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी हुयो